अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ पारा आवाज़ सभिनी खे कल्चर डे जूं लख लख वाधायूं हुजनि। मां आहियां मंज़र अज़ीज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हिन वक़्त जूं हेडलाइंस। सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, तंहिंखे मां कीअं विसारियां, हिंद जान तंहिं ॿारियां, जंहिंमें ॾिनी मूंखे, जंहिंमें सिंध ऐं हिंद समेत सॼी दुनिया में रहंदड़ करोड़े सिंधी पंहिंजे हज़ारे वरे आगाती ऐं अज़ीम सक़ाफ़त जो ॾियारो मल्हाए रहिया आहिनि। कराची खां कश्मीर ऐं केटी बंदर खां तारूंजर ताईं समूरी सिंध सक़ाफ़ती रंगनि में रंगिजी वई। नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॿारहाड़ियुनि में सक़ाफ़ती तक़रीबूं ऐं रैलियूं, क़ौमी गीतनि जी गूंजार। कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास, नवाबशाह ऐं लाड़काणे डिवीज़न में पोड़ा पक्का नौजवान ॿारड़ा तोड़े औरतूं पंहिंजे पसंदि जा सक़ाफ़ती वेस वॻा पहिरें रस्तनि ते निकिरी आया। हिक ॿिए खे क़ौमी खाद जूं वाधायूं। हर पासे ईद जहिड़ा मंज़र, सिंध वासियुनि जा चेहरा ख़ुशी में बहकिया। पजरा लखन में सुना माण्हू ॿिया बि हज़ार, सिंधी माण्हू पजरा लखन में कीअं पायूं था, सिंधी ॾींहुं मल्हायूं था। धरती टीवी ऐं रोज़ानी सोभ जे सॾ ते इल्मु पिरायो। सिंध सवार जे सिरे हेठि सक़ाफ़ती क़ौमी ईद जे ॾियारे ते सिंध झूमियो थी। क़ौमी सक़ाफ़ती काद जे मुख्य तक़रीब मंझंदि जो कराची प्रेस क्लब आॾो शुरू थींदी। स्टेज तयार, माण्हुनि जे पहुचण जो सिलसिलो शुरू। कंदकोट में टोपी अजरक शाहना सिंधियुनि जी रैली कढी शहर में गश्त कयो वियो। जीए सिंध वारा जीअनि जे गीत ते झुमरियूं। जोगी फ़कीर मुरली ते सुर विखेरे सक़ाफ़ती ईद जो ख़ुशियूं ॿीणियूं करे छॾियूं। रेती में सक़ाफ़ती तक़रीबूं शुरू थी वयूं। यूथ फोरम जे नौजवाननि टेलीफोन एक्सचेंज खां रेती मीडिया सेंटर ताईं रैली कढी। नौजवाननि पारां सिंधी सक़ाफ़ती गीतनि ते झुमरियूं हणी सिंध सां प्यार ऐं पाबोह जो इज़हार। शिकारपुर में सक़ाफ़त जा रंग निकिरी पिया। सूफ़ी फ़नकारनि जे सुर विखेरिया। शहरियुनि तरफ़ां भरपूर दाद। रुस्तम में बि सक़ाफ़ती रंग निकिरी पिया। टंडो रहीम खान में रैली कढी सक़ाफ़ती रंग निर्वार किया विया। ठुल में अॾलठी रंगनि सां कढियल रैली में सिंध सक़ाफ़त ज़िंदा जे नारनि सां गूंजी उथियो। कंबर में नौजवान ॿार तोड़े ॿुढा सक़ाफ़ती वेस पहिरें ख़ुशीअ में रस्तनि ते निकिरी आया। शहर में गश्त, राज़ी देरो में शानदार रैली कढी वई। प्रोग्रामनि में मोहन दड़े जी क़दीम ऐं अज़ीम सक़ाफ़त खे भेटा पेश। वतन वासियुनि पारां सिंध जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ तालीम खे हथी ॾियण जो वचन। पाकिस्तान पीपुल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सिंधी सक़ाफ़त के ॾियारे के मौके ते सिंध वासियुनि समेत पूरे क़ौम के वाधायूं। बिलावल हाउस मीडिया सेल में जारी कयल बयान मूजिब पीपी चेयरमैन पंहिंजे पैगाम में चयो आहे त सिंध जी सक़ाफ़त इंसानी तारीख़ जी हिकु अज़ीम तहज़ीब जो अक्स ऐं तसलसल आहे। सिंध जा माण्हू तारीख़ी तौर बहादुर, रवादारी पसंद, मेहमान नवाज़ ऐं वॾी दिलि जा मालिक रहिया आहिनि। सक़ाफ़ती ॾियारा मल्हाइण लाइ माशरे में भाईचारी खे हथी मिले थी। सहप ऐं एके जहिड़ा नाला पिणु सघारा थींदा आहिनि। पीपुल्स पार्टी चेयरमैन चयो आहे त पाकिस्तान जे हर सूबे ऐं इलाइक़े जी सक़ाफ़त जी हिकु अलॻि सुञाणप ऐं अहमियत आहे। पाकिस्तान जे नौजवाननि खे पंहिंजे सक़ाफ़ती विरसे खे आलमी सतह ते उजागर करण लाइ सरवाणी वारो किरदारु अदा करणु घुरिजे।
सां जो खटी आयो फेर सां मुंहिंजो लड़ी आयो लाड़ मां जो लड़ी आयो लाड़ मां ओ जमालो वाह वाह जमालो सदका जमालो जंहिंजूं अखियूं रब रखियूं अला जंहिंजूं अखियूं रब रखियूं अला जंहिंजा दंद दिल बंदला जंहिंजा दंद दिल बंदला फकीर गोलियला फकीर बनियला फकीर गोलियला फकीर बानियला सोन संदो छलेड़ो पाए भला तू जानियला सोन संदो छलेड़ो पाए भला तू जानी जेके सोनी मुंडी चीच में जेके सोनी मुंडी चीच में जेके साल कुण हथ में जेके साओ लकुण हथ में हो जमालो भवा जमालो हो जमा तालीमी इदारनि में क़ौमी ईद ॾियारे जूं ज़बरदस्त तक़रीबूं कराची जे इलाइक़े सचलगोट में रोशन तारा स्कूल में तक़रीब मुनक़िद सिंधी गीतनि ते झुमरियूं ऐं टेबलोस पेश तक़रीरी मुक़ाबला पिणु थिया समेत शागिर्दनि तोड़े इलाइक़े वासियुनि शरीक बदीन में क़ौमी सक़ाफ़ती ॾियारे जी शुरूआत नेशनल स्कूल में अजरक जो 50 फुट झंडो फड़कायो वियो दुआ घुरी शहर में मिठाई विराई वई तक़रीब में स्कूल जी प्रिंसिपाल समेत उस्ताद ॿारड़ा ऐं शहरी शरीक दोदापुर जी स्कूल में सक़ाफ़ती तक़रीब शागिर्दनि शागिर्दियाणी ऐं उस्तादनि जो क़ौमी गीतनि ते झुमरियूं कोटलालू में अल रमज़ान मॉडल एलिमेंट्री स्कूल पारां सक़ाफ़ती रैली कढी वई तक़रीब में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणी सिंधी गीतनि ते झुमरियूं हणण सां गॾु टेबलोस बि पेश कया उमरकोट में सक़ाफ़त ॾियारे ते उठनि जी नाच माण्हुनि खे मोहे विधो रेती में उठनि खे रक़्स करायो वियो अमरीका में भी सिंधियुनि क़ौमी ईद भरपूर नमूने मल्हाए साना पारां अमरीका में आज़ादी जी अलामत सम्झो वेंदड़ स्टैच्यू ऑफ लिबर्टी वटि तक़रीब रखी वई न्यूयॉर्क न्यू जर्सी ऐं ॿियनि रियासतुनि मां सिंधियुनि जी शिरकत सक़ाफ़ती वेस पहिरियनि सिंधियुनि सिंधी धरती सिर केरु न ॾींदो सहदो केरु मयार ओ यार गीत ते झूमर हणी अमरीकियुनि खे बि नचण ते मजबूर करे छॾियो ऐं नवाबशाह जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां सक़ाफ़ती रैलियूं प्रेस क्लब आॾो रिथियल मुख्य तक़रीब में पहुचण शुरू हक़ सूफ़ीज़म वर्ल्ड पारां रैली कढी वई दोहल ऐं शहनाई सां गॾु पेरनि में घुंघरू ॿधी छेरनि जी छम छम ते झूमर शहरियुनि खे मोहे विधो